अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में ठाहींदासीं मज़ेदार मेहा ऐं पालक जी रेसिपी। ही मेहा ऐं पालक ठाहिण जे लाइ हिते असां खई आहे हिकु अदद कढ़ाई, ऐं कढ़ाई जीअं थोड़ी गरम थींदी त हाणे असां ऐड कंदासीं तेल अधु कप जे बराबर। कटियल बसर विझंदासीं हिकु कप जे बराबर। ऐं हाणे बसरनि खे 3 खां 4 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 3 खां 4 मिनट जे लाइ असां बसरनि खे विचोली बाहि ते पचायो आहे। ऐं हाणे विझूं था ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर 1 टीस्पून, लूणु विझंदासीं 1 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, हेड विझंदासीं 1/4 टीस्पून। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं पचाईंदासीं 1 खां 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते। 1 खां 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां विझूं था कटियल टमाटा 1 कप जे क़रीब। तक़रीबन 3 खां 4 अदद विचोली साइज़ जा टमाटा खणी असां कटे छॾिया आहिनि। सावा मिर्च विझंदासीं 3 खां 4 अदद। ऐं हाणे विझंदासीं मेहा 1 किलो। कटियल मेहा 1 किलो विझी असां चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं पचाईंदासीं 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते। ॿ खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते मेहनि खे पचाए हाणे असां ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे मज़ीद 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते मेहनि खे पचायो आहे। ऐं हाणे विझूं था उॿरियल पालक 400 ग्राम जे क़रीब, जेका तक़रीबन 1 किलो खां थोड़ी घटि हूंदी आहे। पालक विधी आहे ऐं मेहनि ऐं पालक खे चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे ढकु ॾेई करे पचाईंदासीं 10 मिंटनि जे लाइ हल्की बाहि ते। जी फ्रेंड्स, असां मेहनि ऐं पालक खे 10 मिंटनि जे लाइ हल्की बाहि ते पचाए छॾियो आहे। हाणे ढकु हटाए करे चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं मिक्स करे असां पचायूं था मज़ीद 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, 2 खां 3 मिनट्स जे लाइ मेहनि ऐं पालक खे विचोली बाहि ते पचाइण खां पोइ असांजी मज़ेदार मेहा पालक जी रेसिपी बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।